नसीराबाद में मुफ़्त तिबी कैंप लगाई हुई है SIUT सखर यूनिट जे तरफ़ां ऐं उन में नाले वारा डॉक्टर बि आया आहिनि। हिते तिबी चेकअप कयो वेंदो, मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वेंदियूं ऐं इहो सिलसिलो शुरू थी चुको आहे। हिते शहर जा सुञाण दोस्त, समाजी वर्कर, शहरी इत्तेहाद जा अॻुवान ऐं असांजा सहाफ़ी दोस्त असां सां गॾु आहिनि जिन जी महिनतुनि सां इहा लॻी आहे। मलेरिया जूं टेस्टूं कनि था, दवाऊं ॾियनि था, गुर्दनि जो ख़ासि तौर ते स्पेशलिस्ट जेके बि आहिनि उहे बि पहुतल आहिनि। तंहिंजे करे इहा तमामु वॾी कैंप आहे ऐं असां तव्हांजे तवसो सां इन नसीराबाद जे आसपास ऐं जेके बि हिते मुतासिर वेठल आहिनि उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचायूं था त जेके बि पेज आहिनि जितां ख़बरूं हलनि थियूं उन्हनि खे लाइक कयो, माण्हुनि ताईं पैगाम पहुचायो त जीअं घणे खां घणा मरीज़ अची सघनि। रिजवी तरफ़ां नसीराबाद में जेका कैंप लगाई वई आहे हूअं बि असां डॉक्टर अदीब रिजवी खे सलाम पेश कंदा आहियूं। सोशल माण्हू आहे, हिन बोर्ड मुतासिर में हिन हालातुनि में जीअं इहे माण्हू हिते निकिरी आया आहिनि, असांजे माण्हुनि जो इलाजु कनि था। हिन वक़्तु हिते सभई माण्हू पहुतल आहिनि ऐं बोर्ड मुतासिरनि खे हिते इलाजु मिले पियो। हर शोबे जा डॉक्टर आहिनि, बुकुनि जा आहिनि, गुर्दे जा आहिनि, तक़रीबन सभु टेस्टूं बि थियनि थियूं ऐं असां जस्ता जो डॉक्टरनि खे हिननि दोस्तनि खे जिन महिनत करे कैंप लॻाया मुतासिरनि जे लाइ। पोइ लाड़काणे में असां कयोसीं मोहन जे दड़े साम्हूं अॼु हिते नसीराबाद में ख़बर पई त हिते आहिनि असांजा दोस्त ॿाहिरि आहिनि, मुश्किल में त असां हिते अचूं। पहिरीं कैंप असांजी आरिजा में हुई जेका 5 ॾींहं हली। दारोमदार आहे मरीज़नि ते, मरीज़ असां वटि केतिरा अचनि था, कहिड़े क़िस्म जा अचनि था ऐं हिते मिक्स आहिनि ऐं मरीज़ ख़ासि तौर ते हिते जेके ॿोॾे जे जेके मुतासिर थियल आहिनि अक्सर करे चमड़ी जा मरीज़ काफ़ी आहिनि। असां उन्हनि मरीज़नि जी कुझु टेस्टूं बि कयूं पिया जंहिंमें मलेरिया जे लिहाज़ खां आहे, पेशाबी टेस्ट आहे, उनखां अलावा डेंगी जी बि कयूं पिया, BC जी बि कयूं पिया। हिननि जो चवणु आहे त हीअ अनलिमिटेड कैंप आहे, हिते अनलिमिटेड फिगर आहे मरीज़नि जी, जेतिरा मरीज़ ईंदा सभिनी खे दवा ॾिनी वेंदी ऐं असां 3 रोज़ा कैंप जो ऐलान कयो आहे, पर ज़रूरत पई त हिते असां हफ़्तो बि हिन कैंप खे कंटिन्यू कंदासीं जेसि ताईं असां समूरा मरीज़ चेक नथा करियूं, उन्हनि खे इलाज मुआल जी सहूलियत नथा ॾियूं। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।